ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا وسندنا مولانا محمدا عبده ورسوله. أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا. वाजिबुल एहतराम मुझा मोहतरम अजीज दोस्तों बुजुर्गों भाइयों, अज मैं अवां जे साम्हूं हिकु तालिबुल इल्म जी हैसियत सां हाज़िर थियो आहियां। अवां असां 60 सालियाना सीरत नबी इज्तिमा में अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण जी नियत सां गथिया आहियूं। हिन जलसे जो बुनियाद जंहिं विधो असांजे बाबे साईं हज़रत मौलाना हिज़्बुल्लाह अबड़ो नव्वर अल्लाहु मरक़दहु। दुआ है तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनके जन्नत में आला मकाम अता फरमाए ऐं उन जे क़ब्र ते किरोड़े रहमत अता फरमाए। ऐं हिन मदरसे के क़यामत जे ॾींहं ताईं क़ाइम ऐं दाइम फरमाए। तेरी अक़ीदत नबी नबी, मेरी अक़ीदत नबी नबी, इस्लामी शरीयत नबी नबी, कौल जमीयत नबी नबी। तेरी अक़ीदत नबी नबी, मेरी अक़ीदत नबी नबी, इस्लामी शरीयत नबी नबी, कौल जमीयत नबी नबी, नबियों का प्यारा नबी नबी, मेरी आँख का तारा नबी नबी। तू दीन से बाहर जो कर ले लेकिन सुन है दीन के अंदर नबी नबी। मुझा मोहतरम अजीज दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। मोमिनो होश कयो, मां अवां ते एहसान कयो, अहिड़ो एहसान जंहिंजो कोई बदल न आहे। इन जो मतलब इहो न आहे त अल्लाह ॿिया एहसान न कया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त बेशुमार एहसान किया। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, इहो भी एहसान आहे। व इन तअद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, इहो भी एहसान आहे। लेकिन मन्नल्लाह उहो एहसान जंहिंजो कोई बदल न आहे। अल्लाह ये शो फरमायो मन्नल्लाह, असां अल्लाह का दौलत घुरी से अल्लाह खणी दिनी। असां अल्लाह का इक़्तिदार घुरिया से अल्लाह खणी दिनो। असां अल्लाह का शहरत घुरी से अल्लाह खणी दिनी। असां अल्लाह का सेहत घुरी से अल्लाह खणी दिनी। जॾहिं ये समूरो कुछ ॾियण खां बाद पंहिंजे खजाने में ॾिठई कंहिं शइ जी खोट न थी। जॾहिं पंहिंजो महबूब खणी ॾिनई पोइ जो पंहिंजे खजाने में ॾिसे सभु कुझु हुयो, मुहम्मद न हुयो। इन जे करे फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। मोमिनो होश कयो, मां अवां ते एहसान कयो, उहो एहसान जंहिंजो कोई बदल न आहे। पंहिंजो महबूब मोकिलियो, तमाम जा मोकिलियो। मां अल्लाह का सवाल कयो, या अल्लाह असां मां छो मोकिली? अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो हजरत इब्राहिम घुरियो ई हुयो
जॾहिं हज़रत इब्राहिम बैतुल्लाह ठाहियो मां मजदूरी वठण लॻो। जॾहिं हज़रत इब्राहिम बैतुल्लाह ठाहियो मां मजदूरी वठण लॻो त हज़रत इब्राहिम घुरियो ईअं हुयो, रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम, या अल्लाह आला नबी मोकिल, बाला नबी, बरतर नबी, मिनहुम हिननि मां हुजे हुननि मां न हुजे। मां हथ ॿधी करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते वयुमि। इब्राहिम अलैहिस्सलाम अवां ईअं छो घुरियो हिननि मां हुजे हुननि मां न हुजे? हज़रत इब्राहिम फरमायो, जॾहिं मां बैतुल्लाह ठाहियो मजदूरी मूंखे वठणी हुई, मजदूरी वठां मां पियो, मजदूरी मूंखे वठणी हुई। जेकॾहिं उन्हनि मां हुजे हा फ़ख्र उहे कंदा, मां काॾे वञा? तंहिंजे करे हज़रत इब्राहिम घुरियो, रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिमुल आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व यज़क्कीहिम। बाकी सारियूं सिफ़तूं बाद में, तिलावत भी करे, तालीम भी दे, पाक भी करे, साफ भी करे। उन जी पहिरीं सिफ़ मिनहुम, मिनहुम जी माना उम्मुल मोमिनीन सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा आशा ॿुधाए थी, या रसूल अल्लाह अवां मानी खाईंदा हो छाजे करे? अल्लाह जे रसूल फरमायो, मानी इन जे करे खाईंदो आहियां, तूं मुंहिंजा आहियां, तूं भी मानी खाईंदी आहियां, मां भी मानी खाईंदो आहियां। वरी अम्मा आशा सवाल करे थी, या रसूल अल्लाह मानी खाधी वञे त उन खां पोइ क़ज़ाए हाजत जे लाइ वञणो पवंदो आहे। जॾहिं अवां वियो उन खां बाद मां वियसि ॾिसण त अवां जे वेहण जो अंदाज़ वियसि वो उम्मत ताईं पहुचायां, मगर मूंखे उतां सवाइ खुशबू जे कुझु न मिलियो। हुज़ूर फरमायो, आशा मानी इन जे करे खाईंदो मां, तूं मुंहिंजा आहियां, तूं भी मानी खाईंदी आहियां, मां भी मानी खाईंदो आहियां। खुशबू इन जे करे ईंदी आहे, तूं जीअं न आहियां। वरी अम्मा आशा सवाल करे थी, या रसूल अल्लाह अवां खे पसीनो ईंदो आहे, छाजे करे ईंदो आहे? अल्लाह जो रसूल फरमाए थो, पसीनो इन जे करे ईंदो आहे, तूं मुंहिंजा आहियां, तोखे भी ईंदो आहे, मूंखे भी ईंदो आहे। अम्मा आशा वरी सवाल करे थी, या रसूल अल्लाह इहो त ॿुधायो भला पसीने मां खुशबू छो ईंदी आहे? पसीने मां खुशबू छो ईंदी आहे? अल्लाह जो रसूल फरमाए थो, पसीनो इन जे करे ईंदो आहे, तूं मुंहिंजा आहियां, पसीने मां खुशबू ईंदी आहे, तूं जीअं न आहियां। वरी अम्मा आशा सवाल करे थी, या रसूल अल्लाह अमां उलमा का पुछो। अम्मा आशा सवाल करे थी, या रसूल अल्लाह अमां निंड कंदा हो? आका फरमाए थो, निंड इन जे करे कंदो आहियां, तूं मुंहिंजा आहियां, तूं भी निंड कंदी आहियां, मां भी निंड कंदो आहियां। अम्मा आशा वरी सवाल करे थी, या रसूल अल्लाह भला इहो त ॿुधायो, निंड मां उथी बग़ैर वज़ू जे नमाज़ पढ़ी छॾींदा हो? आका फरमायो, निंड इन जे करे कंदो आहियां, तूं मुंहिंजा आहियां, बग़ैर वज़ू जे नमाज़ पढ़ंदो आहियां, तव्हां जीअं न आहियां। हिकिड़े साहिब फरमायो, या रसूल अल्लाह अवां सदको ॾींदा हो, ख़ैरात ॾींदा हो? आका फरमायो, सदको ख़ैरात इन जे करे ॾींदो आहियां, तूं मुंहिंजा आहियां, तूं भी सदको, तव्हां भी सदको ॾींदा हो, ख़ैरात कंदा हो। साहिब फरमायो, या रसूल अल्लाह असांखे जॾहिं ज़रूरत पवंदी आहे असां सदको वठंदा भी आहियूं, तव्हां वठंदा न आहियो। आका फरमायो, सदको इन जे करे ॾींदो आहियां, तूं मुंहिंजा आहियां, तव्हां जीअं, तव्हां मुंहिंजा आहियां, सदको इन जे करे वठंदो न आहियां, तव्हां जीअं न आहियां।
तू है खातून जन्नत की माँ आयशा, तू है खातून जन्नत की माँ आयशा। दुनिया में तुझसा कहाँ आयशा, तेरी पाकीज़गी और तकदीस का है गवाह खाल के दो जहां आयशा। सूरह नूर में जिसका है तज़किरा, उसी नूर की कहकशां आयशा। कितना आका और सिद्दीक में प्यार है उसी प्यार की दास्तां आयशा। रब ने कुरान में खुद बताया हमें, हम सभी मोमिनों की है माँ आयशा। कहते हो मुझी ना तो चयो कहता तुझी माँ। जो रब जो चयो मोमिनन जी माँ, तू सच चयो तो तुझी माँ नहीं। असां तुझे हर गाल के कूड़ो कोन कंदासीं। जेको तू कूड़ हणदे कूड़ चवंदासीं, जेको तू सच चवंदे सच चवंदासीं। एहसास सदाकत रखता हूँ, एहसास सदाकत रखता हूँ, आईन अदालत रखता हूँ। आंखों में हया, दिल में गैरत, तौफीक शुजात रखता हूँ। इस्लाम से मुझको उल्फत है, ईमान की हलावत रखता हूँ। अबू बकर, उमर, उस्मान, अली चारों से मोहब्बत रखता हूँ। वमा अलैना इल्लल बलाग।